हिते असां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। घोटकी में पीरसन अमड़ भेण ऐं भाड़ेजनि खे क़तल कंदड़ वहशी जवाबदार खे गिरफ़्तार कियो वियो आहे। ए सेक्शन पुलिस वाक़े जे 15 कलाकनि अंदरि वहशी जवाबदार इमरान ट्रगड़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वहशी जवाबदार पंहिंजी अमड़ मरियम भेण सुमेरा भाणे जी इकरा आयत ऐं सीरत खे क़तल कयो हो। वाक़े जो केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो आहे। पुलिस मूजिबि वारसनि जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी में पीरसन अमड़ भेण टिन भाणेजुनि खे क़तल कंदड़ वहशी जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं, असां सलाइन ते मौजूद आहे घोटकी में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी। जी मुश्ताक। जी, घोटकी जी आफ़ताब कॉलोनी में रात देर खां मां भेण ऐं टिन मासूम भाणेजनि खे क़तल कंदड़ वहशी जवाबदार इमरान ट्रगड़ खे ए सेक्शन पुलिस 15 कलाकनि अंदरि गिरफ़्तार करे वरितो आहे। वहशी जवाबदार इमरान ट्रगड़ रात देर खां 55 वरनि जी पंहिंजी मां मरियम ट्रगड़, 25 वरनि जी भेण सुमेरा ज़ाल लियाकत ट्रगड़, 9 वरनि जी इकरा लियाकत, 6 वरनि जी आयत ट्रगड़ ऐं 4 वरनि जी सीरत खे क़तल कयो। होॾा SHO ए सेक्शन घोटकी कला वफ़ाक़ साहब जो मीडिया सां चयो था वहशी जवाबदार जेको गुज़िरियल राति पंहिंजे 5 घर खे क़तल कयो, जंहिं पास 15 कलाकनि अंदरि जेको आहे असां वहशी जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। हुन ॿुधायो त अञा जेका वाक़े जो को बि केस दाख़िल न कयो, जंहिं वक़्तु जेको आहे हुनजा फ़रियादी ईंदा तंहिं वक़्तु जो केस दाख़िल थींदो। पर मां ॿुधाईंदो हीअ घोटकी ए सेक्शन जी वॾी कामयाबी आहे जो 5 घर क़तल करण जवाबदार खे 15 कलाकनि अंदरि गिरफ़्तार कयो वियो आहे। जी ठीक है, मुझे मेहरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।